अस्सलाम वालेकुम नाज़रीन। सिंध जी मौसम जी मुकम्मल मालूमात तव्हांखे इन वीडियो ते ॾींदासीं। अचण वारनि ॾींहंनि में सिंध में मौसम कीअं हूंदो, किथे किथे बरसाति हूंदी, किन इलाइक़नि में गर्मी जो ज़ोर हूंदो, किथे सर्दी हूंदी। मुकम्मल मालूमात तव्हांखे इन वीडियो ते ॾींदासीं। सभ खां पहिरियां ॻाल्हि कयूं कराची जी, त कराची में मौसम ख़ुश्क रहंदो, हल्का हल्का बादल रहंदा ऐं किथे भी ख़ासि सनी बूंदाबांदी थी सघे थी। बाक़ी ख़ासि बारिश जो इम्कानात कराची में ज़ोरदार नज़र न पिया अचनि। ऐं उन खां पोइ विचोली सिंध जी ॻाल्हि कयूं त विचोली सिंध में भी मौसम ख़ुश्क रहंदो ऐं गर्मी जो ज़ोर एतिरो न हूंदो, पर गर्मी में ॾींहों ॿ ॾींहुं इज़ाफ़ो ज़रूरु थींदो। ऐं हैदराबाद, टंडो आदम इन्हनि इलाइक़नि में बारिश जा ख़ासि अचण वारनि 25 तारीख़ ताईं नज़र न पिया अचनि। उन खां पोइ ॻाल्हि कयूं थर पारकर जी, थर पारकर में भी बारिश जा फ़िलहाल को भी इम्कानात नज़र न पिया अचनि। उन खां पोइ ॻाल्हि कंदासीं उत्तर सिंध जी, त उत्तर सिंध में मौसम कीअं हूंदो। उत्तर सिंध जा जेके इलाइक़ा आहिनि कश्मीर, सखर, लाड़काना, शादात कोट, कंबर दादू, इन्हनि इलाइक़नि में जैकमाबाद, शिकारपुर, इन्हनि इलाइक़नि में गर्मी जो ज़ोर हूंदो। ॾींहुं ब ॾींहुं गर्मियुनि में इज़ाफ़ो थींदो, मौसम ख़ुश्क रहंदो ऐं बारिश जा इन्हनि इलाइक़नि में ख़ासि इम्कानात न आहिनि। हाँ, थी सघे थो बलोचिस्तान मां हल्का सल्का ककर दाख़िल थी सघनि था। बाक़ी बारिश जो को भी अचण वारनि 25 मार्च ताईं को भी इम्कानात नज़र न पिया अचनि। अॻियां जीअं मौसम में का तब्दीली आई त तव्हांखे वक़्त ते अपडेट ॾिनी वेंदी।